इन पुरवकार ख़ूबसूरत तबर्क तकरीब की सदारत कंदड़ असांजी हर दिल अज़ीज़ शख्सियत साईं पीरम खान खोसो साहब, वाइस चेयरमैन सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, हितां जी तमाम घणी कदावर शख्सियत साईं तलत महमूद साहब, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी जनरल साईं जावेद अहमद बुनड़ साहब, सेक्रेटरी हेल्थ जनाब रफ़ीक अहमद सुरैयो साहब, अगूणो वाइस चेयरमैन साईं अब्दुल रसूल सुमरो साहब, साईं अब्दुल सत्तार भट्टो साहब, असलम खोसो साहब, साईं आज़म मेमन साहब, भुट्टा वेलफेयर एसोसिएशन जा जेके अगवान आहिनि, वॉलंटियर्स साईं अब्दुल्ला ग्रोही साहब, कोटवी शाख सां तालुक़ रखंदड़ मेंबरान, असांजो प्यारो आशिक़ दादवी महबूब सिंधी ऐं जुमिले हिते जेके वेठा आहियो सभिनी खे अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। दोस्तो, जॾहिं जेके अज़ीम कम थींदा आहिनि उन्हनि जे इख़्तिताम में दिली सुकून मिलंदो आहे। जेके बेलोस कम थींदा आहिनि बिना कंहिं तफ़रीक़ जे उन्हनि जहिड़ो सुकून ई कोन्हे। आशिक़ दादवी साहब जे मोहब्बत सां जे उगीर सां मूंखे घुरायो ऐं सिंध जो मंज़र चटियो। मुर्शिद लतीफ़ जो ही शेर आहे, छाकाणि त आशिक़ दादवी साहब वेठो आहे, काज़ी साहब बि आहे, त हिकिड़ो उनजो ख़्यालु आहे त मालिक आहीं सभ जो तोखे चारो नाहे चवण, वसंदड़ शहर वीरान करी वसाई वाह। जॾहिं असीं हिते फर्स्ट टाइम आयासीं त असांखे हीअं महसूसु थियो, वसंदड़ शहर वीरान करी वसाई वाह, कंहिंखे ॿिए न बख़्शी बकरी, कंहिंखे धणी ॾी तूं धण, कंहिंखे दाम न बख़्शी दमड़ी, कंहिंखे माया ॾी तूं मण, कंहिंखे पाली पालकुन में, कंहिंखां बीहाई पाण, तेला हूं तहाण ॾकियम रिंग लतीफ़ जा। मुर्शिद लतीफ़ असांजो रहनुमा आहे। उनजी जेका बि ॻाल्हि आहे उहा आफ़ाक़ी आहे। आफ़ाक़ी जो मतिलबु आहे त उहो क़ुरान शरीफ़ जे तज़ाद में उनजी का बि शइ न आहे, सुन्नत जे तज़ाद में उनजी का बि शइ न आहे। उनखां अलावा उहो कंहिं वक़्त जी ॻाल्हि नथो करे, हर वक़्त में उनजे शेर मां असांखे इस्लाह मिले थी पई। सो हिते जेके दोस्त वेठा आहिनि, यकीनन ही आई कैंप जे सिलसिले में साईं रफ़ीक अहमद सुरैयो साहब ॾाढी मुफ़सल तरीक़े सां गुफ़्तगू करे वियो। आशिक़ दादवी साहब तव्हां करे चयो त सिगा सिर्फ़ु आई कैंप ताईं महदूद कोन्हे, यकीनन सिगा तमामु वॾो कमु करे पई ऐं 1972 खां वठी हिन जो बुनियादु आहे। 47 साल थी विया आहिनि, 47 इयर्स। उनखां अॻु में बि हिते अहिड़ा बेलोस किरदार आहिनि, सॼी सिंध जे हर जंग में पिया आहिनि जेके सिंध जी ख़िदमत कनि था। हाणे सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन छा आहे, कुझु दोस्त हिते ॿुधाए विया त भाई बेलोस जज़्बो आहे, पाण अर्पण आहे, पाण सुञाणण आहे। इहे सभु ॻाल्हियूं रखी करे असांजा जेके उन वक़्त जा मोहसिन हुया, पढ़िया लिखिया माण्हू, शऊर रखंदड़ माण्हू, उन्हनि चयो त असां पंहिंजनि माण्हुनि खे असां रहनुमाई कयूं, गुरबत जे ख़ात्मे जे लाइ, मयारी तालीम जे लाइ, सुठी सिहत जे लाइ, उनखां अलावा पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजी ॿोली जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ। उन जे लाइ इहो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो वजूद विधो वियो। ॿिनि ॻाल्हियुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो त उहा पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन न हूंदी, कंहिं बि सियासी तंज़ीम सां सिगा जो को बि तालुक़ु कोन्हे, कंहिं बि मज़हबी तंज़ीम सां सिगा जो को बि तालुक़ु कोन्हे। सिगा हिकु सिविल सोसाइटी आहे, ह्यूमैनिटेरियन सर्विसेज ॾिए पई, इंसान ज़ात जी ख़िदमत करे थी, बिना कंहिं तमीज़ जे, बिना कंहिं फ़र्क़ जे, सिंध जे झर जंग में ख़िदमत करे पई ऐं कंदी रहंदी जेसिताईं ही धरती आहे, जेसिताईं हिते सुठा इंसान आहिनि। दोस्तो, जॾहिं आशिक़ दादवी पंहिंजी शाइरी पई ॿुधाई, उन शाइरी में सिंध जो मंज़र हुयो, कंहिं न्याणी जो आवाज़ हुयो, को गुरबत जो आवाज़ हुयो। हिन वक़्तु सिंध खे मुख़्तलिफ़ तरीक़नि खां तमामु वॾा ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे। असांजी धरती असां खां ॾींहुं ॾींहुं खसंदी थी वञे, असांजी ॿोली जी ललकार आहे, न उहा मयारी तालीम आहे, न उहा मयारी सिहत आहे।
असीं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा जेके रज़ाकार दोस्त आहियूं, असां ख़िदमत जो जज़्बो सम्झी करे झर झंग में वञी करे हिकिड़ी कोशिशि कयूं था। उहा कोशिशि ईअं आहे जीअं हिकिड़ी ॾीए जी लाट हूंदी आहे तूफ़ान जे आॾो, असीं कोशिशि कयूं पिया त हा असां कोशिशि कयूं था। टैगोर जी चवाणी त सिज चयो त मूंखां पोइ रोशनी केरु ॾींदो, त ॾीए चयो त आउं कोशिशि कंदुसि। तो असीं सभु जेके आहियूं उहा कोशिशि कयूं था त असां हितां जे माण्हुनि जे तकलीफ़ुनि जो कुझु न कुझु जेतिरो थी सघे उन्हनि जी मदद कयूं, ऐं उहा असांजी मदद जारी आहे। हीअ अॼु जेकी आहे कैंप आहे उहा तारीख़ी आहे। इन लिहाज़ खां तारीख़ी आहे त हीअ हिकिड़ी यादुनि में ख़ूबसूरत यादुनि में ईंदी त पहिरीं आहे कैंप कीअं हुई। असां बि ॾाढो रिलक्टेंट हुयासीं त हितां जो माहौल कीअं आहे। तलत साहिब वारनि जो हिकिड़ो तरीक़ेकार पंहिंजो आहे, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो पंहिंजो हिकिड़ो सॼी सिंध में असांजो तरीक़ेकार आहे, पर हिननि जी मोहबत जेकी हिते मिली आहे दोस्तनि खे, ऐं हेॾे आसपास जा माण्हू हेॾा मुस्तफ़ीद थिया आहिनि, एतिरी ओपीडी थी आहे, एतिरी सर्जरी थी आहे। असीं सम्झूं था त हीअ तमामु वॾी ख़िदमत आहे, तमामु वॾी कामयाबु कैंप वई आहे। असांखे पहिरियों इहो ख़्यालु हो त यार माण्हू ई न हूंदा, हिननि ॿुधायो आहे अलाए न ॿुधायो आहे, अलाए पंफलेट विरहाया अथऊं अलाए न विरहाया अथऊं, हैंडबिल्स या पेनाफ्लेक्स लॻाया अथऊं न लॻाया अथऊं। ॿियो हीअ जेके असांजा दोस्त वॉलंटियर आहिनि उन्हनि खे बि असां कल्ह बि हिते आयासीं, असां हिननि सभिनी दोस्तनि खे बिल्कुलु उन में मसरूफ़ ॾिठोसीं। हर कम में ई दोस्त मसरूफ़ आहे। साईं अब्दुल्ला दरोई साहब हुजे, अब्दुल सत्तार साहब हुजे, असलम साहब हुजे, या हितां जा ॿिया जेके दोस्त आहिनि उहे भरपूर ख़िदमत कनि था। हीअ हिननि जी पहिरीं कैंप हुई। पहिरीं कैंप हुजण जे करे ही थोरा दोस्त परेशान हुया त इहो सॼो तरीक़ेकार कीअं थींदो। सोसाइटी वारा दोस्त बि हिते पहुता, असीं उन्हनि जा बि थोराइता आहियूं त उहे अची उन्हनि जो फर्स्ट कैंप हितां शुरूआत थी आहे, ऐं इंशाअल्लाह इहा कैंप जो सिलसिलो सॼी सिंध में लहंदो। मुख़्तलिफ़ कैंप्स असांजूं लॻंदियूं आहिनि, सोसाइटी जी तरफ़ खां बि लॻंदियूं आहिनि, कुझु ॿियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन जे तरफ़ खां बि असीं कैंप लॻाईंदा आहियूं। त असीं तव्हां सभिनि खे दावत था ॾियूं त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे हिन ख़ैर वारे मक़सद में, नेक मक़सद में शामिल थियो। हितां जे दोस्तनि सां राब्तो करे तव्हां मेंबर थियो, ऐं हीअ कैंप तव्हां कोशिशि कयो त जीअं हर साल लॻे। उनखां अलावा तलत साहब जेकॾहिं चाहे थो, ऐं स्किन कैंप जा हिते मसइला मूंखे कल्ह ॿुधाई पई त हिते चमड़ी जी बीमारी जे आसपास में काफ़ी मसइला आहिनि, त असीं स्किन कैंप जे लाइ बि हिते सोचे सघूं था। न सिर्फ़ु इहे बल्कि ॿिया बि जेके तालीमी मसइला आहिनि उन्हनि ते बि पाण गौर फ़िक्र करे सघूं था कि अवेयरनेस जा प्रॉब्लम्स आहिनि त उहे बि करे सघूं था। पर ॻाल्हि इहा आहे त ख़िदमत जो जज़्बो सारी ऐं जारी रहे। जेकॾहिं मोहबत आहे, इश्क आहे त पोइ का रुकावट कान्हे। ऐं इहे हज़ारे कैंपूं सॼी सिंध में लॻनि थियूं, उन्हनि में हितां कोटड़ी ब्रांच जे दोस्तनि जो बि हिकिड़ो उन में शामिल आहे, महिनत ख़ुलूस शामिल आहे, ऐं उन्हनि सभिनी खे मुबारक थो ॾियां। इहो तसलसल क़ाइमु रहंदो। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन इन्हनि रज़ाकारनि ते फ़ख़ुरु करे थी जेके ॾींहं राति लोड़े महिनत करे बिना के नाले नामूस जे अॻिते वधनि था। ऐं अब्दुल सत्तार साहब खे, असलम साहब खे, अब्दुल्ला खे, ॿिया हितां जा जेके दोस्त आहिनि सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। साईं तलत साहब खे त इंशाअल्लाह हीअ जेकी शुरूआत सुहिणी थी आहे, इंशाअल्लाह इहा हर साल थींदी रहंदी, ऐं पाण सभु वरी हर साल हिते इंशाअल्लाह तव्हां सां मिलंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे ॿुधायो।